परदेस अचणु सवलो आहे, पर हितां वापसि वञणु तमामु ॾुखियो आहे। जा त हिन मुल्क वारा हिन खे कढी मोकिलिनि, जा त पाण बीमार थी टंगुनि में वेही वञे त पोइ वापसि वञे। बाक़ी ईअं परदेस खे छॾणु ॾाढो ॾुखियो आहे, अचणु तमामु सवलो आहे। जॾहिं माण्हू ईंदो आहे त माण्हू पंहिंजी ख़्वाहिशूं खयूं ईंदो आहे त हे मुंहिंजियूं ख़्वाहिशूं आहिनि, इहे मुंहिंजियूं पूरियूं थियनि, ऐं पोइ मां परदेस खे छॾींदुसि। पोइ जॾहिं अचे माण्हू पंहिंजे कमकार सां थो लॻे, पोइ उहे त ख़्वाहिशूं उते रहियूं, पर पोयनि जी ख़्वाहिशुनि जे पूरे करण में लॻी वेंदो आहे। पोइ पियो इहो अचणु वञणु थींदो आहे, 3 साल रहियो, वरी वियो, वरी मोटियो, पोइ इहो पियो कमु हलंदो आहे। वञी उमिरि 60-70 साल खे वञी पहुचंदी आहे, पर पोइ बि यानी को छॾे नथो सघे, छो जो ॾींहों ॾींहुं हुनखे एतिरियूं मजबूरी थींदी वेंदियूं आहिनि। चवंदो आहे त हाणे वञा थो, हे रुॻी मामलो सिधो थिए त पोइ परदेस खे छॾे ॾींदुसि। कल्ह मुंहिंजी हिकिड़े कुराड़े सां कचहरी थी। मां दुकान मां जीअं निकितुसि त ॿाहिरों हिकिड़ी गाॾी अचे बीठी, हुन में हिकिड़ो कुराड़ो हुजे, उन मूंखे ॾिठो ऐं लही आयो। मूंखे चई तूं उहो ई आहे न जेके कहाणियूं ॿुधाईंदियूं इहे? मां चयो हा, मां उहो ई आहियां। पोइ भाकुर पाए मिलियो, वरी उते 2 मिंट वेठासीं। पोइ थधो जो कुझु बि हुयो मुंहिंजो हाल मां हुनखे पीआरियो। पोइ वरी ईअं कचहरियूं हलियूं, पर उमिरि हुनजी तक़रीबन 70 साल जे लॻभॻि हुई। ॾाढ़ी हुयसि, सॼा अछा वार, पर जॾहिं मां हुनखे थधो हुनो त बि हुन हथ यानी के ॾकनि पिया, यानी हथ कमु करण बि हाणे छॾे विया आहिनि। पोइ मां हुनखे चयो, चाचा तूं हाणे परदेस छॾे वञु, हाणे वॾी उमिरि तुंहिंजी थी वई आहे, तुंहिंजा पुट बि वॾा हूंदा, 70 साल त तुंहिंजी उमिरि हूंदी। चई भाई एतिरी उमिरि आहे। ॾिठोमांसि हुनजी अखियुनि में जेको चयो लुड़क फिरी आया, ॼण त मां हुन जा के सुतल सूर जॻाया। इहो चई। मां चयो ॻाल्हि छा आहे? मूंखे चई ॻाल्हि पुछाई न कर। 10 साल अॻु खां वठी मुंहिंजी दिलि चवे थी त मां परदेस खे फिटी कयां, पर जे फिटी करे नथो सघां। मां चयो छाजे लाइ? जे 10 साल अॻु में मां चयो हाणे घणो कुझु थी वियो, गंज थी वियो, पुट धुट पढ़ाया अथमि, जॻहियूं बि ठहिरायूं अथमि, ज़मीन प्लाट जा टुकड़ा बि वरिता अथमि, हाणे छॾे अचो को सुकून कयां, पर चयो उहो सुकून बि कोन मिलियो। मां चयो पोइ तूं फिटी करे हलियो वञ। चई हर बार चई इहो ई मां सोचे वेंदो आहियां त हाणे वापसि कोन ईंदुसि। जॾहिं मोकल जो टाइम पूरो थींदो आहे त मुंहिंजा चई पंहिंजे घर वारा ई मूंखे चवंदा आहिनि, चई भलारे मुल्क खे तूं पुठी थो ॾीं, मोटी वरी सऊदी न वेंदे? माण्हू इन मुल्क जे लाइ सिकनि था पिया ऐं तूं वरी पुठी थो ॾीं हिन मुल्क खे। उते जीअं थोरो ज़ुकाम खंघि थींदी त बि चवंदा अॼु तोखे तुंहिंजी हवा ई नथी वणे, तूं ओॾे ई रह, तूं भलारे मुल्क खे पुठी थो ॾीं, माण्हू सिकनि था पिया इन जे लाइ। मां चवां भलारे मुल्क खे पुठी त कोन थो ॾियां, पर मुंहिंजी पुठी जेका आहे उहा ई सॼी फट थी पई आहे। हिन हाणे पंहिंजी पुठी ते मां भार नथो खणी सघां, भलारे मुल्क खे मां पुठी कोन थो ॾियां। अचे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए मूंखे, वरी चई हेॾे मोकिले छॾनि। चवंदो हाणे हीअं कर, हिन चकर वञ, पोइ ॿिए चकर न वञजांइ। इहो चई मुंहिंजो अचणु वञणु शुरू, यानी किथे वञा थो चका, मां मिल्कियत ठाही, जो कुझु बि कयो, ॾिसां पियो ॼण त मुंहिंजो कुझु कोन्हे को हिते, ॼण त हर शइ जा मालिक ॼण त ॿिया लॻा वेठा आहिनि। मुंहिंजा पुट थिया, जाची मुंहिंजी ज़ाल थी, जेके मुंहिंजा पुट आहिनि उहे बि चई यानी की पंहिंजी माउ जो चवणु वठनि पिया। मुंहिंजो त चवंदा चवण ई कोन, चवंदा मूंखे गाह ई कोन पिया विझनि। छाजे कांजो पैसा ॾोकड़ हुनजी माउ जे हथ में हूंदा, ॾींदी उहा हुननि खे हुई, सो हो चके त उन्हनि जे चवण में मातजी रहियुसि परदेस ते, मुंहिंजो त को कंट्रोल ई नथो हले। हाणे 10 सालनि खां वठी चई इहो मां संभरां थो पियो, वेंदुसि त वरी कोन मोटंदुसि, पर चई उते ई मूंखे रहणु कोन था छॾनि। जेॾी महिल इहा ॻाल्हि थो कयां चवंदा तूं वरी भलारे मुल्क खे पुठी थो ॾीं।
उहा त हाणे मूंखे ख़बर आहे मां हिते कीअं पियो थो जीअं परदेस में। हाणे एतिरो वज़न जे खणी बि कोन थो सघां मां। हाणे बसि हिकिड़ी जी हारसी आहे उते ई वेठो आहियां, अलाह खे पियो थो यादि कयां। न वज़न थो खणी सघां को, न वरी एतिरो पंधु करे थो सघां। जे टंगुनि खां बि वेही वियो आहियां, पोइ बि चई छा कयां। उते चई रहण छॾीनि कोन था। ॾिसां थो हुननि जो रुख, ओॾी महिल चवंदा तूं वरी भलारे मुल्क खे पुठी थो ॾीं। चई छा कयां मां चई। इहे चई हाल आहिनि असां परदेस वारनि जा। अचणु चई सवलो आहे, पर हितां चई मोटणु ॾाढो ॾुखियो आहे। हितां जा त चई पकिड़े हिन मुल्क वारा हुनखे मोकिले छॾनि, जात चई हिते बीमार थी खट ते पियो हुजे तॾहिं हितो वञी सघे थो। बाक़ी जेसीं ताणी कुझु साह अथसि चई उते हुनखे रहणु न छॾींदा। छो जो चई हर महीने ताज़ा पैसा था वञनि, पैसा चई कंहिंखे नथा वणनि। पहिरियों चई मां कमुकारु सुठो कंदो हुउसि त लख, 1.5 लख, 2 लख बि मोकिलींदो हुउसि हर महीने। हाणे बि चई 70,000, 80,000 हाणे बि हर महीने मोकिलियां थो पियो। हाणे चई उहो चवंदा तूं हेॾे मोटी जे वेह। असांजा पैसा चई असांजा ई दुश्मन आहिनि। जेके चई पैसा मोकिलिया थो न, जे इहे ई मुंहिंजा दुश्मन थी पिया आहिनि न। इहे ई चई मूंखे घर में रहणु नथा छॾनि न हाणे। तॾहिं त चई सभई चवंदा भलारे मुल्क तूं पुठी ॾींदई। हाणे हू भलारे मुल्क जी उहो फाटी पिया आहिनि, हुनखे निंड बि कान्हे का। जे हुननि खे एतिरी मोहबत आहे भलारे मुल्क तां, पाण छो था अचनि हेॾे, पाण अचनि हेॾे। पर चई हुननि खे पैसनि तां मोहबत आहे, त जेके हर महीने मां मोकिलींदो आहियां। मूंखे चई असां परदेस वारा आहियूं अंडे वारी मुर्गी जे बराबरि। जेसीं ताणी मुर्गी अंडा पई ॾींदी आहे त मालिकनि खे बि प्यारी आहे। जॾहिं अंडा ॾियणु बंदि कंदी, जा त कूई छॾींदसि, जा त खपाए छॾींदसि। मां चई ॾिठो त असां सां उहो ई कमु आहे। जॾहिं मां वेंदुसि उते, पोइ ख़बर न आहे त घरों कढी छॾींदा, अलाए छा कंदा। छो जो हाणे मां हिते आहियां, हाणे फ़ोन बि कनि था, वॾो माना प्यार सां कनि जी फ़ोन ते। पर जीअं उते वञा थो 2-3 महीना प्यार आहे, आख़िरी ॾींहं थियनि था त हुननि जा रुख मटिजी था वञनि। यानी कि चई साफ़ु नज़र अचे थो पियो मूंखे त ख़बर न आहे त परदेस छॾण खां पोइ मुंहिंजो कहिड़ो असरु थींदो, उहो जीअं अलाह थो ॼाणे। सो दोस्तो, कल्ह जॾहिं मां हुन जी इहा गुफ़्तगू जो ॿुधी त हुन जी ॻाल्हि में सचाई हुई। उहो सच पियो चए परदेस अचणु सवलो आहे, पर हितां वापसि वञणु तमामु ॾुखियो आहे। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, असां परदेस वारनि जा इहे ई हाल आहिनि। 70 साल उमिरि थी वई, पोइ बि यानी कि हुनखे नथा चवनि त पोइ तूं हाणे घर में वेह, तोखे इहा हिकिड़ी मानी बि असां ॾींदासीं। पर यानी कि इहो रुख अञा ताईं बि कोन्हे हुननि जो। अञा बि चवंदा कुझु हिन में जेको जूस आहे इहो बि निकिरे हिन जो। जॾहिं खट ते वेह त पोइ भली हेॾे हलियो अचे। इन जो मतिलबु इहो ई आहे। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, अगरि असांजूं ॻाल्हियूं पसंदि अचनि त लाइक ऐं शेयर कजो। परदेस वारनि जो अक्सर करे इहो ई हाल आहे। जेसीं ताणी टंगुनि में साह आहे त परदेस खे केर बि कोन छॾींदो। उहो त छॾण जी कंदो, पर पोयां हुनखे न छॾींदा। चवंदा अञा हेॾे हुज, हेॾे ईंदे हिते छा आहे। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।